तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। अस्सलाम वालेकुम। अॼु जेको बैत मां सिलेक्ट कयो आहे उहो दुआइया बैत आहे ऐं सची ॻाल्हि आहे त जॾहिं मां पढ़ंदी आहियां ईअं लॻंदो आहे ॼण असांजे दिलि जो आवाज़ु आहे। शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई पंहिंजे बैतनि में आम माण्हू जे जज़्बात जी, उन्हनि जे अहसासनि जी, उन्हनि जे फीलिंग्स जी तर्जुमानी कई आहे। सो जेकॾहिं तव्हां सोचे सम्झी दिलि सां पढ़ंदो त तव्हांखे ईअं ई लॻंदो ॼण तव्हांजे दिलि जो आवाज़ु आहे, ॼण तव्हां पिया चओ। सो इहो बैत तव्हां ॿुधो, हिकु दफ़ो वरी पढ़ां थी। हमेशह वांगुरु रिसालो मुंहिंजे साम्हूं आहे ऐं बैत आहे त तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। त हाणे हबीब जो मतिलबु आहे दोस्त, साथी। तबीब जो मतिलबु आहे डॉक्टर, हकीम, इलाज करण वारो। ऐं जानिब चइबो आहे प्यारो, पिरी, मिठो, पंहिंजो, जेको बि असांखे प्यारो हुजे। ऐं शाह साईं जो प्यारो, शाह साईं जो पिरी, शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई जो जानिब जेको आहे अल्लाह ताला, अल्लाह जी ज़ात आहे। चए थो जानिब मुंहिंजे जीअ में, जी माना मुंहिंजो वजूद, मुंहिंजे वजूद में, मुंहुं में आज़ार जा अनवा, आज़ार तकलीफ़ूं, दर्द, मुसीबतूं, परेशानियूं। अनवा माना क़िस्म, क़िस्मे क़िस्मे आज़ार आहिनि। चए थो साहिब, उन खां वॾो साहिब केरु आहे? साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। ठीकु आहे। सो शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई अलाह साईं खां दुआ बि घुरे थो, उनखे ॿाॾाए थो, अर्ज़ु करे थो, गिड़गिड़ाए थो त तूं मुंहिंजो दोस्त आहे। सिर्फ़ु अलाह ई दोस्त आहे न, अलाह ई साथी आहे। तूं मुंहिंजो दोस्त आहीं, तूं मुंहिंजो डॉक्टर आहीं, यानी मुंहिंजो हकीम, तबीब, मुंहिंजो इलाजु करण वारो सिर्फ़ु तूं ई आहीं। तूं दर्द जी दवा, तूं ई मुंहिंजे दर्द जी दवा आहीं। ॿियो को मुंहिंजो इलाजु न आहे, तूं आहे। जानिब मुंहिंजे जीअ में, ओ मुंहिंजा प्यारा, ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा पालणहार, ओ मुंहिंजो जेको सभिनी खां वधीक वेझो साथी आहे। मुंहिंजे वजूद में दर्दनि जूं, तकलीफ़नि जूं बेशुमार जेके क़िस्म आहिनि, बेशुमार तकलीफ़ूं आहिनि, बेशुमार दर्द आहिनि, सूर आहिनि, ईज़ाव आहिनि, मुसीबतूं आहिनि, ॾुख आहिनि, अज़ियतूं आहिनि। त अलाह खे ॿाॾाए चए थो त जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, ओ मुंहिंजा पिरी, मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा साथी, मुंहिंजे वजूद में बेशुमार तकलीफ़ूं आहिनि। साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। तूं मुंहिंजो मालिक आहे, मुंहिंजो साहिबु आहे, तूं हर शइ ते क़ादिर आहे, हर शइ खां मथां आहे, हर शइ ते वस वारो आहे। तूं शिफ़ा ॾे, तूं सिहत ॾे हिननि मरीज़नि खे, हिननि बीमारनि खे जंहिंजे वजूद में बेशुमार आज़ार आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, मुसीबतूं, ॾुख, परेशानियूं। उन्हनि जी दवा सिर्फ़ु तूं आहे, उन्हनि जो दोस्त तूं आहे, मुंहिंजो साथी तूं आहे, मुंहिंजो इलाजु करण वारो तूं आहे। त मूंखे इन्हनि सभिनी मर्ज़नि खां, इन्हनि सभिनी तकलीफ़ुनि खां शिफ़ा ॾे, सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे। हाणे वजूद में जेके तकलीफ़ूं हुजनि हिकिड़ियूं त फिज़िकली हूंदियूं आहिनि न, इंसान खे सूरु आहे, बुख़ार आहे, का बीमारी आहे। हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि ज़हनी ऐं रूहानी तकलीफ़ूं, उहे बि त असांजे वजूद में ई हूंदियूं आहिनि न। त परेशानियूं आहिनि, ॾुख आहिनि, अहसास आहिनि, सोचूं आहिनि, ख़्याल आहिनि। चाहे असां मेंटली डिस्टर्ब आहियूं, असांजो ज़हन सही सोचे नथो सघे, असां कंहिं न कंहिं ज़हनी परेशानी में मुब्तला आहियूं। त रूहानी, जिस्मानी, ज़हनी सभु आज़ार जेके आहिनि, शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई उन्हनि जे लाइ दुआ थो घुरे त मुंहिंजा रब, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा साथी, मुंहिंजे दर्द जी दवा, तूं शिफ़ा ॾे, तूं सिहत ॾे, तूं तंदुरुस्ती ॾे, छो त सिर्फ़ु तूं ई थो ॾेई सघीं। तूं ई हर शइ ते क़ादिर आहीं, ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि ई न आहे त इहो सभु कुझु करे सघे। सो कमेंट ज़रूरु कजो, मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त छा इहो जेको कुझु मां एक्सप्लेन कयां थी इहो तव्हांखे सुठो लॻे थो, तव्हांखे पसंदि अचे थो, तव्हांजी दिलि खे लॻे थो। छो त ॾिसो, मां हे एक्सप्लेन कयां थी पंहिंजी सम्झ जे मुताबिक़, मूं छा पढ़ियो आहे, छा सम्झो आहे, मुंहिंजी दिलि चाहियो त जंहिं शइ मां फ़ाइदो थी वठां, जंहिं शइ खां मां हिकिड़ी सुठी फीलिंग थी अचे, मूंखे सुठो अहसासु थो थिए, जंहिंखे मां बहितर थी सम्झां, उहो मां ॿियनि सां शेयर कयां। सो इहो हुयो अॼु जो बैत। इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो। कमेंट ज़रूरु कजो। अल्लाह भाई।